अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां यकीनन तोॾां ईअं वही कयो आहे जीअं नूह ऐं उन खां पोइ ॿियनि पैगंबरनि ॾांहुं वही कयो हुयूंसीं, ऐं इब्राहिम, इस्माइल, इसहाक, याकूब ऐं उन जी औलाद, ऐं ईसा, अयूब, यूनुस, हारून ऐं सुलेमान ॾांहुं बि वही कयूंसीं। ऐं असां दाऊद खे बि ज़बूर अता कयो हो। ऐं किन रसूलनि जो ज़िक्र असां तोखे हिन खां अॻु में ॿुधाए चुका आहियूं, ऐं किन जो ज़िक्र या अहवाल अञा असां तोखे न ॿुधायो आहे। ऐं अल्लाह मूसा सां ख़ुदि ख़ासि तरह या सिधो संओं ईअं ॻाल्हायो जीअं ॻाल्हाइबो आहे। इहे रसूल ख़ुशख़बरी ॾींदड़ ऐं ख़बरदार कंदड़ बणाए मोकिलिया हुयासूं त रसूलनि खां पोइ माण्हुनि जी अल्लाह ते का बि हुजत न रहे ऐं न को उज़ुर। ऐं अल्लाह त ज़बरदस्त ग़ालिब ऐं कमाल हिकमत वारो आहे। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन ई हूंदे जेकॾहिं मुनकर इनकार कनि था त भले कनि, पर अल्लाह शाहिदी थो ॾे त जेके कुझु हुन तो ते नाज़िल कयो आहे सो पंहिंजे कमाल इल्म सां नाज़िल कयो अथसि। ऐं अल्लाह जा फरिश्ता पिण उन ते शाहिद आहिनि, ऐं अल्लाह अकेलो शाहिद काफ़ी आहे। बेशक जिन कुफ्र कयो ऐं माण्हुनि खे अल्लाह जी राह खां रोकियाऊं, उहे यकीनन गुमराही में भटकंदे घणो परे वञी पिया। बेशक जिन कुफ्र कयो ऐं ज़ुल्म कंदा रहिया, अल्लाह खे उहो नथो सोए या जुगाए जो उन्हनि खे बख़्शे छॾे, ऐं न उन्हनि खे जहन्नम जी राह खां सवाइ को ॿियो रस्तो ॾेखारे। उन में हू हमेशा रहंदा, ऐं उहा ॻाल्हि अल्लाह लाइ तमामु आसान आहे। ए इंसानो, तहक़ीक़ ही रसूल अव्हां वटि अव्हां जे रब तरफ़ां सचाई ऐं हक़ सां आयो आहे। तंहिं करे मथसि ईमान आणियो, उन में अव्हां लाइ भलाई आहे। ऐं यादि रखो त जेकॾहिं अव्हां खेसि न मञियो त आक़िबत तव्हां जी ख़राब थींदी। बेशक जेके कुझु आसमान ऐं ज़मीन में आहे सो सभु अल्लाह जो आहे, ऐं अल्लाह त सभु कुझु ॼाणींदड़ ऐं निहायत हिकमत वारो आहे। ए अहले किताब, पंहिंजे दीन में हद खां न लंघो, यानी मुबालिगो न करियो, ऐं अल्लाह बाबति हक़ खां सवाइ ॿियो कुझु बि न चओ। बेशक मसीह ईसा पुट मरियम अल्लाह जो रसूल ऐं संदसि कलमो यानी ख़ासि हुकुम या फरमान आहे, जेको संदसि वालिदा मरियम ॾांहुं मोकिलियाई, ऐं पिण संदसि तरफ़ खां हिकु रूह आहे। तंहिं करे तव्हां अल्लाह ऐं संदसि रसूलनि ते ईमान आणियो, ऐं न चओ त टे ख़ुदा आहिनि, ऐं उन खां बाज़ अचो त अव्हां लाइ ई बहितर आहे। बेशक अल्लाह त फ़क़ति अकेलो ऐं यकता महबूद आहे, ऐं औलाद हुअण खां पाक आहे। ऐं जेके कुझु आसमाननि ऐं ज़मीन में आहे सो सभु संदसि मिल्कियत आहे, ऐं संदन सार संभाल लहण लाइ हू अकेलो ई काफ़ी आहे। यानी सारी काइनात जे निज़ाम हलाइण लाइ हुनखे कंहिं बि औलाद, साथीअ वग़ैरह जी ज़रूरत ई न आहे।